الرجيم بسم الله الرحمن الرحيم وقضى ربك ألا تعبدوا إلا إياه وبالوالدين إحسانا إما يبلغن عندك الكبر أحدهما أو كلاهما فلا تقل لهما أف ولا تنهرهما وقل لهما قولا كريما صدق الله مولانا العظيم وصدق رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والذاكرين والمطمئنين والموقنين والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ونبينا وحبيبنا وكريمنا ورحيمنا ومحبوبنا ومرغوبنا ومطلوبنا ومأوانا وملاذنا ونور أجسادنا ونور أرواحنا ونور قبورنا ونور حشرنا ونور ديننا ونور دنيانا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا محمد وآله وصحابه وأزواجه وأهل بيته وبارك وسلم. बंदे परवरदिगार उम्मत अहमद नबी दोस्तदार चार यार मुताब औलाद अली मजहब हनफी अदार मिल्लत हजरत खलील खाक पाए गौस आज़म ज़ेर साया हर वली. हजरत भिटाई साहब रहमतुल्लाह ताला अलैह जिज़ात बाबरकात इरशाद तो फरमाए त कंदे पंध पिरिया दे जेता खुटन दी कंदे पंध पिरिया दे जेता खुटन दी तवे तर मुझे नी नयूं लावा लथियूं. निहायत वाजिबुल एहतराम हजरत क़िबला साईं पीरे तरीक़त रहबर शरीयत अल मारूफ हक मदीना दामत बरकातुहुमुल आलिया स्टेज ते वेठल सैयद सादात उलमा किराम व बिरादरान इस्लाम अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू व अमन वालहू तहां जे इश्क खे मोहब्बत खे पांजे दरबार में मंजूर व मकबूल फरमाए. जो हेड़े दज्जाली दौर में फहाशी जे दौर में अयाशी जे दौर में गुमराही जलालत जे दौर में
तव्हांजे दिलनि में मदीने वारे साईं जो इश्क ऐं मोहब्बत आहे। अल्लाह तबारक व तआला इहा तव्हांजे इश्क वारी जिणग सलामत रखे। असां तव्हांजा दुआ गायूं। हे अॼोको जलसो असांजे दोस्त मेहरबान अहमद फ़कीर जे वालिद मरहूम जे बारे शरीफ़ ते मुनक़िद कयो वियो आहे। आयत मुबारक अल्लाह ताला जे क़ुरान पाक मां तिलावत कई आहे। इन आयत मुबारक जो तर्जुमो इन आयत मुबारक जे मुतालिक़ मां प्यारी जमात खे ख़ुदा वास्ते अर्ज़ करणो आहे, तव्हांखे ॿुधणो आहे। आले सुन्नत वल जमात जो अदब वारो तरीक़ो आहे, इश्क ऐं मोहब्बत जो पैगाम ॾियण वारी जमात है। अदा हाणे आराम सां अलाह जो नालो त हिकिड़ो कलाक छॾियो असांखे, पोइ इहो साईं ऐं तव्हां सॼी राति। अल्लाह तबारक व तआला तव्हांजूं कैसेटियूं किथे पयूं? नाज़ प्रोडक्शन वारा वीचारा कैसेटियूं खणी आया आहिनि तव्हांखे घर वेठे ॾियण। हजरत मौलाना मुनाज़िर इस्लाम मुफ्ती मोहम्मद अब्दुल रहीम साहब जूं, हजरत मौलाना बुलबुल मदीना हाजी मोहम्मद इदरीस लाहरी साहब जूं, साईं पीर करमुल्ला मातरी वारे जूं, हाफ़िज़ अली अकबर लाड़काने वारे जूं। हे तमाम सुठियूं सुठियूं कैसेटियूं हिननि वटि भरियल आहिनि। उहे तव्हां हिननि खां वठो, तव्हां ॿुधो। इंशाअल्लाह तबारक व तआला त तव्हां पाण ई वाइजी पणिजी वेंदव। ये कैसेटियूं ॿुधंदा कयो, नालाइज रखो पंहिंजे मसलक जे वास्ते, पंहिंजे उलमा किराम जूं कैसेटियूं ॿुधो। इंशाअल्लाह ताला त को बद अक़ीदो तव्हां खां ॻाल्हाए ई कोन सघंदो, छो त तव्हां कैसेटियूं ॿुधो था त तव्हांखे सभु मसइलनि जी ख़बर पइजी वेंदी न। के नूर ते असांजूं तक़रीरा थियल आहिनि, के इल्म ग़ैब ते तक़रीरा थियल आहिनि, के हुज़ूर जे हाज़िर नाज़िर ते तक़रीरा थियल आहिनि, के नबी साईं जे मेराज ते तक़रीरा थियल आहिनि, के हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे सदाक़त ते तक़रीरा थियल आहिनि, हज़रत उमर फारूक जे अदालत जूं तक़रीरा थियल आहिनि, उस्मान गनी ज़िन्नूरैन जे सखावत जूं तक़रीरा थियल आहिनि, हज़रत मौला अली मुश्किल कुशा शेर खुदा जे शुजात जूं तक़रीरा थियल आहिनि, हज़रत इमाम हुसैन अली मक़ाम शहीद करबला जे शहादत जूं तक़रीरा थियल आहिनि, दस्तगीर बादशाह पीर अब्दुल कादिर जीलानी जे विलायत जूं तक़रीरा थियल आहिनि। इहे तव्हां ॿुधंदव त इंशाअल्लाह ताला बद मज़हब तव्हां सां ॻाल्हाए कोन सघंदो। आयत मुबारक जो तर्जुमो मुलाहज़ा फरमायो। खुदा जी ज़ात बाबरकात फरमायो तो वक़दा रब्बुक अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैन इहसाना। इम्मा यबलुगन्न इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ्फिन वला तनहरुहुमा वकुल लहुमा कौलन करीमा। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात फरमायो 15 सिपारो कुरान पाक जो वार सूरत बनी इसराइल। घर घर में तर्जुमे सां कुरान पाक पयो आहे, पढ़ी ॾिसो त सही न। तव्हांजे पाण पढ़ो त असांजी घुराइण जी ज़रूरत ई कान पयव। अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहु व अमन वालहु फरमायो त मुंहिंजा महबूब तुंहिंजे रब हुकुम कयो त उन खां सवाइ ॿिए कंहिंजी इबादत न करियो। वक़दा रब्बुक अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु। तुंहिंजे रब हुकुम कयो तो खुदा जे ज़ात खां सवा उन खां सवा ॿिए कंहिंजी इबादत न करियो। वबिल वालिदैन इहसाना, ऐं माउ ऐं पीउ सां चङो सुलूक करियो।
केॾो शान आहे अबे ऐं अम्मा जो अल्लाह तबारक व तआला पंहिंजे तौहीद सां गॾु शान बयान कयो आहे। पखो नथा रखायो यार इन जो बूथो हेॾे खणी कर मां भई पीउ सां चङो सलूक करियो। अल्लाह ताला अॻिते छा इरशाद फरमायो? हेॾे ख्याल आहे जमायत सगोरीअ जो? आया तो जरूर इन गाल के लिए आए हो ना। वो अल्लाह ताला तो फरमाए था तुझे आज्ञा तुझे सामो उन्हनि मां हिकिड़ो या ॿई पोढ़ायत पे ते पहुची वञनि तो अल्लाह ताला तो फरमाए पियो त उन्हीअ खे धक त न हण पटको त न लाहे कुरारी अमर जा जुदा त न पट पर उन्हनि खे उफ बि न चओ। थोरो ॻाल्हायो उन्हनि खे उफ न चइजाए ऐं न उन्हनि खे झिड़के ऐं उन्हनि सां ॻाल्हि ताज़ीम वारी ॻाल्हाए अदब सां आजिज़ीअ सां निबड़त सां इनकिसारीअ जे लहजे में पंहिंजे अबे अमर सां कलाम कर। वख़्फ़िद लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमत वक़ुल रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो तो उन्हनि जे वास्ते तो आजिज़ीअ जा पर विछाए नरम दिलीअ सां ऐं अर्ज़ कर त ऐ मुंहिंजा रब इन्हनि ॿिन्ही ते रहम कर जीअं जो इन्हनि ॿिन्ही मूंखे नंढपिण में पालियो हो। यार जंहिं अबे अम्मा जो शान कुरान में लिखियल आहे इन्हीअ खां वधीक ॿियो कहिड़ो दलील चइजे? थोरो ॻाल्हाईंदा हलो खुदा जो वास्तो अथव त असांजे दोस्त महिरबान अॼु पंहिंजे वालिद साहब जो इबारो कयो आहे। ज़रूरी आहे त कुझु उन्हीअ ते रोशनी त विझिजे छो त बाज़ हज़रात इन्हनि ॻाल्हियुनि जा मुनकिर हूंदा आहिनि। माण्हू को फौत थी वेंदो टीजो कंदा काथे आहे बाबा टीजो को जुमानो कंदो काथे आहे जुमाने जो सबूत को चालीहो कंदो छाजा वरी ये चालीहा बारहा खणी शुरू कया अथव बस बाबा जेको मरी वियो सो छुटो। हालांकि इएं नाहे इहे सभु मुस्तनद दलीलन सां कुरान पाक हदीस पाक जे रोशनीअ में इहे साबित आहिनि इहे जाइज़ आहिनि इहे ॻाल्हियूं करणियूं आहिनि। बस हे रुगो इहो दलील पकड़ींदा आहिनि त बाबा जंहिंजे मथो गैर अल्लाह जो नालो पियो उहा शइ हराम थी वई। उहो कहिड़ो? बाबा हीअ जेका चीज़ है नबी साईं जो उर्स आहे तोबा तोबा हराम थी वियो। बाबा हीअ जेका शइ आहे दस्तगीर पातशाह पीर अब्दुल कादिर जीलानीअ जी साईं अली गौर शाह जे बाबे ॾाॾे जी यारही आहे न बाबा न इहा हराम थी वई। बाबा हज़रत इमाम हुसैन अली मक़ाम जो न्याज़ आहे न बाबा इहो हराम थी वियो। अरे बाबा कीअं हराम थियो? चई त इहो हराम इन्हीअ जे करे थी वियो जो हिन जे मथां गैर अल्लाह जो नालो पइजी वियो। हाणे इहे ॻाल्हियूं अल्लाह जो नालो अथव जेकॾहिं सीड़ जी आया हो त क़ुरान पाक जे रोशनीअ में इहे ॿुधो। अल्लाह ताला फरमायो त इन्नमा हर्रमा अलैकुमुल मैतत वद्दम वलहमल खिंजीर वमा उहिल्ल बिही लिगैरिल्लाह।
कुरान है ना, खुदा जी ज़ात बाबरकात फरमायो तो उन माना अल्लाह ॻाल्हायो, मोहम्मद सालिह ॻाल्हाए, गुल फ़कीर ॻाल्हाए, साईं बख्शल शाह ॻाल्हाए। अल्लाह ताला फरमायो उन माना अल्लाह इहे ई अव्हां जे मथां हराम कया आहिनि छा? मुवल, मुर्दार, ॿियो रत, खीर वारो ॻाल्हायो, ऐं सूअर जो गोश्त खे घणी शयूं पोइ ॾाढा त चयो न, सूअर जो गोश्त ऐं उहो जानवर। छो त हिते जेका ॻाल्हि अल्लाह ताला क़ुर में बयान फरमाए थो, इहो जानवरनि जो ज़िक्र पियो फरमाए, कंहिंजो ज़िक्र थो फरमाए? हैवाननि जो ज़िक्र थो फरमाए। अल्लाह ताला फरमाए त मां रब जी ज़ात बाबरकात तव्हांजे मथां इहा शइ हराम कई आहे, मुवल, मुर्दार, रत ऐं सूअर जो गोश्त, ऐं उहो जानवर जेको ख़ैर ख़ुदा जो नालो वठी ज़िबह कयो वियो। छा? उहो जानवर जेको ख़ैर ख़ुदा जो नालो वठी ज़िबह कयो वियो। अरे अंधा आहियो, अकुल बि कोन्हे त इल्म बि कोन्हे, पढ़ी त आयो पर कंठ ॿधी वञी मां वटि रखी आहे। आहे या न आहे? बस बाबा हे क़ुरान आहे, क़ुरान जंहिं शइ जे मथां ग़ैर अल्लाह जो नालो पइजी वियो सा हराम हराम हराम। हे क़ुरान, क़ुरान तोखे सम्झ में आयो, बाक़ी हे सॼी दुनिया ऊंदहि लॻी पई आहे। जंहिं शइ जे मथां ग़ैर अल्लाह जो नालो पइजी वियो उहा चीज़ हराम थी वई, हराम थी वई। पोइ अॻ में त मस्जिदूं कुल हराम थी वयूं। ॻाल्हायो थोरो, उन्हनि जी मस्जिद, होथी पोटा छा, होथी पोटनि जी मस्जिद, ॾाहिरनि जी मस्जिद, ॻाल्हायो ॻाल्हायो, मस्जिद नाला रखियल हूंदा आहिनि न, मेमुननि जी मस्जिद, शेखनि जी मस्जिद, सैयदनि जी मस्जिद, ॿियूं कहिड़ियूं जातियूं आहियो हिते? चुप कयूं, वेठा हुजो बसि। उहे आहिनि त अलाह जा घर, पोइ इन्हनि जे मथां जो नालो पियो ॾाहिरनि जी मस्जिद, शेखनि कोरनि मोचनि जी मस्जिद, पोइ मस्जिदूं हराम थी वयूं। हालांकि ईअं न आहे। हिन आयत मुबारक में अल्लाह ताला काफ़िरनि जी तरदीद फरमाई आहे। इन आयत मुबारक जे हेठां तफ़सीर अहमदीअ वारे लिखियो आहे रफ़अ बिस्सौत इंद ज़ब्ह लिस्सलब। अरे काफ़िर जॾहिं जानवरनि खे ज़िबह कंदा आहिनि त लात जो, मनात जो, उज़्ज़ा जो, यगूस जो, यऊक जो, टेकूमल जो, ठाकूमल जो, हिननि पुतनि जा नाला, हुबल जो नाला वठी करे ऐं जानवरनि खे ज़िबह कंदा हुआ। अल्लाह ताला उन्हनि जी तरदीद फरमाई आहे त रब्बुल आलमीन इहे तव्हांजे मथां हराम थो करे, मुवल, रत, सूअर जो गोश्त ऐं उहो जानवर जेको ग़ैर ख़ुदा जो नालो वठी करे ज़िबह कयो वियो। वल्लाह बिल्लाह सुम्मत अल्लाह, असां जंहिं वक़्त में जानवरनि खे ज़िबह कंदा आहियूं त बिस्मिल्लाह अब्दुल कादिर चई न कंदा आहियूं, बिस्मिल्लाह इमाम हुसैन चई ज़िबह न कंदा आहियूं, बिस्मिल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चई ज़िबह न कंदा आहियूं, बिस्मिल्लाह अल्लाह अकबर चई ज़िबह कंदा आहियूं। बिस्मिल्लाह है चई अल्लाह अकबर, बस अल्लाह जो नालो अचे वियो उहा शइ हलाल थी वई। बाक़ी मजाजी निस्बत जेका ॾिबी उहा जाइज़ आहे, जाइज़ आहे, जाइज़ आहे।
मानू को ढोर वठी तो वञे प्योदा बलिदान हे ढोर छो थो वठी वञे बाबा दस्तगीर जी जारी कंदुसि उते कोदो मास पोइ इन में इहो दलील न वठिबो त का इहा शइ हराम थी वई बाबा हे तू जानवर छो थो वठी वञे बाबा हे इमाम दीन तू जानवर छो थो वठी वञे बाबा इहो मां वठी थो वञा त मां नबीअ जो मीलाद कंदुसि कोरदो मास इन में इहो दलील न वठिबो त इहो हराम थी वियो अदा गुल हसन हे तू ढोर छाजे का वठी थो वञे बाबा मां तस इमाम हुसैन अली मक़ाम जो न्याज़ कंदुसि उन ते कोरदो सांस इहो हराम न आहे इहो न आहे उन जे वास्ते हदीस मुबारक जो दलील ॿुधो ॻाल्हाए कोन थो सघां रुॻो कंगण में पूरो आहियां मान सुर्खीअ खां सवा तबियत साथ ॾिनो त पढ़ंदासीं न त तबियत मुंहिंजी तव्हांजे अखियुनि जी आॾो आहे शुक्र कयो जो आयो मां वटि सही न हज़रत अबू अयूब अंसारी मदीने वारे साईं जो गुलाम ॿुधो अथव अल्लाह 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 अब आप ॿुधल अथव नी हज़रत अबू अयूब अंसारी रज़ी अल्लाह तआला अन्हु ओ जेको साईं मके खां हिजरत करे आया जंहिंजा पहिरियों वञी महिमान साईं थिया हाणे उहो असां बि थो चवे त मदीने जा साईं हिकिड़े ॾियारे मां वटि अचे महिमान थिया मां वटि अचे ॻाल्हाए छो नथो महिमान थिया भला भाग हिननि जा जंहिं वटि अल्लाह जो हबीब अचे महिमान थिए मूसारी दे सुपरी अची जे कार त पेरे दरिया पिंपड़ियूं हंध विछाया वार साजन सब जमाल तुझी गोली थी त गुज़ारिया मूसारी दे सुपरी अची जे तू हाण त करिया रूह रिहान लाज़े मंझ लतीफ़ चए अल्लाह अल्लाह हकीकत में तो मौलवी न पाए संजे इश्क जूं चिणकूं बि अल्लाह बाला ही उथारींदा थी आओ साईं चवे तो मूं घर अची जे थिए मंदिरो मेहमान त ताने तनूरन में भेड़े हड़ा भाल पेकन सूदो पाल घर तड़ घोरिया प्रियता बस असां बि तो चवे त जेॾी महिल सुहिणो सरदार अचे मां वटि महिमान थियो हाणे असां बि हज़रत अबू अयूब अंसारी रज़ी अल्लाह ताला अन्हु अर्ज़ थो करे त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महबूबा मेहरबानी कई अथव तव्हां मुंहिंजा महिमान त अचे थिया आहियो पर अहबब्तु अन तअकुल शाह साहब ने मथी अचे त तूं वेह हेॾो कथो पर साचे वेह त ठीक है मामा साले तूं हेठि छो वेठो आहे मुंहिंजो पाणी कंहिं वटि आहे हेॾो साईं माफ़ कजांइ तव्हां भला 2-3 कलाक बीहंदव छा ईअं बाइज़ में वधि में वधि कलाक सवा बसि वेहजो वधीक न हाणे सहाबी तो चवे त मां महबूब खे अर्ज़ कयो त मेहरबानी कई अथव चे महिमान बि थिया आहियो अंगण उजारिया अथव छो कुर्बान वञाए आहे त मुंहिंजो मिसकीनी हाल पर मुंहिंजी दिलि थी चवे मुंहिंजी मोहबत थी चवे त तव्हां कुझु नंगर फरमायो साईं जन कुझु त नावल फरमाइनि पर फरमायो त अबू अयूब ठीक आहे जेकॾहिं तुंहिंजी दिलि चवे थी त जेकी कुझु तो वटि हाज़िर आहे तूं खणी आ
असाबी जो वयो त मिन रद बिही व बसरिही व तमरिही। क्या खड़ी आयो? खजूर। ॾाढा ॻाल्हाए न। क्या खड़ी आयो? खजूर खड़ी आयो, पर 3 क़िस्मनि जी खड़ी आयो। डोका खड़ी आयो, डोका मिन रद बिही, डोका खड़ी आयो। वो बसरिही, वरी ॿिया डंग डोका खड़ी आयो। उहे डंग डोका छा थींदा आहिनि? न ॿुधाईंदो जेके ख़बर हूंदो क़ुर पुॼंदो। उहे डंग डोका छा थींदा आहिनि, कीअं थींदा आहिनि? शाबाश। अधु डोका अधु सम्झ त कतल, ईअं न, इन्हीअ खे चइबा आहिनि डंग डोका। वो तमरिही, ऐं ॿी कतल पकल खणी आयो। 3 क़िस्मनि जी, 3 क़िस्मनि जी। हुज़ूर जे ज़ात बाबरकात जे आॾो अचे रखियई। हाणे छा थो चवे हसन हुसैन जे नाने खे? महबूबा, हे तव्हां महिरबानी करे खजूर खाओ, पर साईं लअज़बहन्न लक मअहाज़ा, मां तव्हां जे लाइ बकरी बि ज़िबह कंदुसि। क्या बकरी रुगो ज़िबह न कंदुसि, पर कंहिंजे लाइ कंदुसि? तुंहिंजे लाइ। लअज़बहन्न लक, असां बि थो चवे त मां तव्हांजे लाइ बकरी ज़िबह कंदुसि। पोइ नबी साईं त उन जी तरदीद न कई त तूं असांजे लाइ वरी कीअं वरी गैरुल्लाह जो नालो पइजी वेंदो या हराम थी वेंदी? बेकार न, मदीने जे साईं उन जी ताईद कई। पाण फरमायो त अबू अयूब ठीकु आहे, जेकॾहिं तूं असांजे लाइ बकरी कोन्हे, पर पोइ इन ज़बहत फला तज़बहन ज़ात तरन, पोइ या खीर वारी बकरी ज़िबह न कजांइ। छा तूं भली असांजे लाइ बकरी ज़िबह कर, पर खीर वारी बकरी असांजे लाइ ज़िबह न कजांइ। चई नमो जा साईं भाई तो मां खीर वारी बकरी ज़िबह न कंदुसि। पोइ फअख़ज़ अन्ना, उहो असां बि वठी आयो। छा वठी आयो? उहो बकरी त वठी आयो, वो नर हो या मादी हो, पर खीर वारी न हुई। फज़बहू, पोइ उन्हीअ खे ज़िबह कयई, हुज़ूर जी दावत कयई, पर हदीस पाक जा लफ़्ज़ मुबारक ॿुधो। लअज़बहन्न लक हाज़ा, मां तव्हांजे लाइ बकरी ज़िबह कंदुसि। त असां बि जेकॾहिं को जानवर वठूं था, चऊं त हे दस्तगीर जे यारीअ ते उन्हीअ जे लाइ ज़िबह कंदासीं, हे नबीअ जे मीलाद जे लाइ ज़िबह कंदासीं, इमाम हुसैन जे नियात जे लाइ ज़िबह कंदासीं। असां क़ुर हदीस जे रोशनीअ में दलील खां पेश कयो। ख़बरदार मतां ईअं चओ थी त कंहिंजे मथां गैरुल्लाह जो नालो अची वियो त इहा चीज़ हराम थी वई, ईअं न आहे। ॻाल्हायो कोन था, हलाए क़ाबिल आहियो। हिकु असांखे ई बीमार रहंदो, बीमार करे छॾियो। माशाअल्लाह, तव्हां बि निभाए वेंदो, असां बि निभाए वेंदासीं। हाणे हेॾे ख़्यालु आहे त उहो जानवर जेको गैर ख़ुदा जो नालो वठी करे ज़िबह कयो वियो, उहो हराम आहे, उहो हराम आहे। बाक़ी तकबीर वारे वक़्त में ज़िबह वारे टाइम ते बिस्मिल्लाह अल्लाह अकबर चइजी वियो, उहा शइ हलाल थी वई। उन्हीअ जे वास्ते अञा क़ुर पाक जूं 2 आयत मुबारकूं ॿुधो। अल्लाह ताला तो फरमातो तो वला ताकुलू मिम्मा लम युज़कर इस्मुल्लाह अलैहि व इन्नहु लफिस्कु व इन्न शयातीन लयूहून इला औलियाइहिम लियुजादिलूकुम व इन अतअतुमुहुम इन्नकुम लमुशरिकून।
वला ताकुलू मिम्मा लम युज़कर इस्मुल्लाह अलैहि व इन्नहू लफिस्कु। अल्लाह ताला तो फरमाए तो उनमा न खाओ, उनमा न खाओ जैसे अल्लाह जो नालो न वरतो वियो आहे। अरे तो कुरान पढ़ियो बाक़ी असांखे कुरान पढ़णु कोन थो हुजे, ॻाल्हाए छो नथो। अल्लाह तो फरमाए थो ला ताकुलू मिम्मा लम युज़कर इस्मुल्लाह अलैहि। अल्लाह ताला तो फरमाए थो त उन मां न खाओ जंहिंजे मथां अल्लाह जो नालो न वरतो वियो आहे, उन्हीअ मां न खाओ। व इन्नहू लफिस्क, ऐं बेशक इहा नाफरमानी आहे। व इन शयातीन लयूहून इला औलियाइहिम लियुजादिलूकुम व इन अतअतुमूहुम इन्नकुम लमुशरिकून। ऐं बेशक शैतान पंहिंजे दोस्तनि जे दिलनि में ख्याल विझंदा आहिनि। व इन शयातीन लयूहून इला औलियाइहिम लियुजादिलूकुम। ऐं शैतान पंहिंजे दोस्तनि जे दिलनि में ख्याल विझंदा। ईअं चवंदा आहियो या ॿीअ तरह? पोइ जे ईअं चवंदो आहे त ख़ुदा जी चङाई ते हथ मथे खणी करे मूंखे जवाब ॾे न। ईअं ई चवंदा आहियो नी, मानीअ जो टुकड़ो ॾींदासीं, सालनि जी तरी ॾींदासीं, बाबा नाले ना अल्लाह जे नियत बाबे जे, हे नाले ना अल्लाह जे नियत अमर जे। अमर अल्लाह जो नालो तो उहो ई बि अचे पियो, असां ईअं ॾींदा आहियूं। ऐं अल्लाह तो चवे त उन्हीअ मां न खाओ जंहिंजे मथां अल्लाह जो नालो न वरितो वियो आहे, उन्हीअ मां न खाओ जंहिंजे मथां अल्लाह जो नालो वरितो वियो आहे। हाणे उन्हीअ जे वास्ते हाफ़िज़ अकबर पंहिंजे पारां तोखे नथो ॿुधाए, रब जे क़ुरान जो फ़ैसिलो ॿुधो। बयान कयूं न। हा, अल्लाह ताला तो फरमातो तो फकुलू मिम्मा ज़ुक्र रस्मुल्लाह अलैहि इन कुंतुम बिआयातिही मुमिनीन। कुरान थोड़ो ॻाल्हायो, महिरबानी कयो। हाफ़िज़ को हुजे को होशियार मूंखे नसीदो हले, ख़ुदा जो कसम आवाज़ खां पोइ ॿ बोतला पियारींदोमांसि। अल्लाह ताला फरमायो तो पोइ उन्हीअ मां खाओ। फकुलू, पोइ उन्हीअ मां खाओ। मिम्मा ज़ुक्र रस्मुल्लाह अलैहि, जंहिंजे मथां अल्लाह जो नालो वरितो वियो, इन्हीअ मां खाओ। इन कुंतुम बिआयातिही मुमिनीन। अल्लाह तो फरमाए त जेकॾहिं तव्हां मुंहिंजे आयतुनि खे मञो था त इन्हीअ मां खाओ जंहिंजे मथां अल्लाह जो नालो वरितो वियो आहे। बाक़ी जे बेईमान हो त पोइ न खाओ, जे मोमिन हो त तव्हांखे खाइणो आहे। थोड़ो ॻाल्हाईंदा हलो, ॻाल्हाईंदा हलो। असांजे दोस्त महिरबान ॾिसे पंहिंजे बाबे जो ॿारहो कयो आहे न, ज़रूर फंडर कुठी हूंदई, हेतिरा चांवर आंदा अथई। पोइ जो हिकिड़ो टिकीअ ॾाड़ीअ वारो मुस्लमान पाण खे सॾाए करे हेड़े सारे हलाल खाधे खे हराम करे त इहो पातरनि जे लाइक़ु आहे या न? ॻाल्हायो, ॻाल्हायो। खुदा जी ज़ात बाबरकात जे प्यारे महबूब जो हुक्म आहे, फरमान आहे, अल्लाह जो नालो तब ये ॻाल्हियूं ॿुधण जहिड़ियूं अथव, वरी इन जे मथां अमल बि कजो। हुज़ूर जे ज़ात बाबरकात जो हिकिड़ो असहाबी आहे, उहो आयो आहे महबूब जे दरवाज़े
दरवाजे ते हाने चातो बचे अर्ज करे साईं इन्ना उम्मा सअद मातत सअद जी मां फौत थी वैया मरी वैया हाने असहाबी भी पाण है जेको हुजूर के अर्ज करे तो असहाबी सअद पाण हुजूर के तो अर्ज करे साईं सअद जी मां थी वैया फौत हाने फअय्यु सदक़त अफज़ल अमर जे लाइ कहिड़ो मां सदको अफज़ल आहे जेको कया या रसूल अल्लाह महिरबानी करे मांखे ॿुधाए त सही कालल मां मदीने जे साईं फरमाइश त पाणी तू मां जे गॾु कहिड़ो सदको करे ओ ॾाढा छो नथो ॻाल्हाए पाणी जंहिं वक़्त में जो हुजूर जे ज़ात बाबरकात ईअं फरमायो असहाबी जो वियो त फहफर बिरन वञी कूह खणायई कूह छा कूह खणायई हाणे कूह खोटजी वियो पाणी निकिरी पियो हुन असहाबीअ छा कयो उन कूह जे मथां नालो लिखाए छॾियई हाज़िही लिउम्म सअदिन हाज़िही लिउम्म सअदिन हे उम्मे सअद जो खूह हुआ हे उम्मे सअद जो खूह हुआ वो यार नबी साईं उन के हराम कोन कयो असहाबीअ खे ईअं त कोन चयईं ख़ैरुल्लाह जो नालो कूह जे मथां लिखाई सॼे कूह जो पाणी हराम थी वियो हुजूर त ईअं कोन चयो हालाक मदीने वारे साईं पाण उन कूह जो पाणी पीतो ॻाल्हायो छो नथा पाण उन कूह जो पाणी मदीने जे साईं पीतो पर उन ते लिखियो पियो बात उम्मे साद जो खूह हुआ साद जे माल जो खूह हुआ वो तवा जो चओ था त ग़ैरुल्लाह जो नालो अचे त हराम थियो पोइ इहो खूह हराम थी वियो हराम तूं हो त हलाल आहे मदीने जे साईं पाणी पीतो बा असां बि जेकॾहिं का नादी खीर जी भरी पई हूंदी आहे चवंदा आहियूं त हे दस्तगीर जी यारी आहे नथा ॻाल्हायो नथा ॻाल्हायो हीअ देग भटकी पई आहे हीअ इमाम हुसैन जे ख़ैरात जी देग आहे हे मदीने वारे साईं जे मीलाद शरीफ़ जी देग आहे ऐं वरी ॿियो जेको भला को इहो माण्हू करे थो त इहो उन्हनि खे उते पहुचे थो या नथो पहुचे वॾी ॻाल्हि आहे न बाबा इश्क मोहब्बत में तो सब को चई वेंदो पर दुश्मन दलील घुरंदो जबरदस्त जेको ताकत वारो हुजे जो सुभाणे उन्हीअ जो मुंहुं बंद थी वञे खुदा तबारक व तआला तव्हांजे इश्क खे ईमान खे अञा बि मज़बूत कंदो असां तव्हांजा दुआ ॻायो वरी इहो कीअं था ख़त्मो मोकिलियो इहो काथे वञी पहुचंदो हालाक हज़रत अनस नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी आहे उहो तो हुजूर खे अर्ज़ करे वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह जो पोइ ॿुधाया चाहे हाँ रखो हे फौत जेको थी आहे मरहूम अल्लाह से जन्नत में जायूं ॾींदुसि अल्लाह से मरहूम खे जन्नत में जायूं ॾींदो बस हाल फिलहाल तव्हां रखो हेॾे ख्याल आहे अदा हज़रत अनस अर्ज़ कयो त साईं हे जेके असांजा माण्हू फौत थी था वञनि ओ अदा हेॾे थोरो ख्याल मां ॾे मोहम्मद पुनल महिरबानी कर साईं पोइ असां उन्हनि जे कॾ जेके सदका था कयूं ख़ैरातूं था कयूं ख़त्मा दुरूद था कयूं बाज़ माण्हू एतिराज़ था कनि त इहो उन्हनि खे उते नथो पहुचे हाणे साईं जन इन्हीअ जी ताईद कनि या तरदीद कनि महिरबानी करे साईं जन ॿुधाइनि त इहो जेको असां सदको ख़ैरात कयूं था मरी वयलनि जे कॾ इहो उन्हनि खे पहुचे थो या नथो पहुचे हलो त मां तकीर बंदि कयां हाणे हिन चयो बसि फतवा ॾिनई त पहुचे उथी दलील ॾे उथी
उथी को दलील तो दे नहीं था साके तस्लीम कयो तो वाकई पाचे तो हल जे इश्क में चई विया हाणे असां ता दलील ॾियूं मदीने जे साईं फरमायो त इन्नहु यसलु इलैहिम व यफरहून बिही हसन हुसैन जे नाले फरमायो त अनस हे जेको तवा मरी भयलन जे कड जेके खत्मा दुरूद कयो था सदका खैरातू कयो था ये उनन के उते पहचन था अरे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह द खातून जन्नत जो बाबो तो फरमाए पर साहब के फरमायो त यो उनन के उते पहुंचे थो पर पहुंचे तो पर यफरहून बिही ये वरी उनियते खुश भी थन था ये उनियते खुश था थन पर खुश किया था थन कमा यफरह अहदुकुम बिल हदियत जिया तवा एक बेदे सूखड़ी मोकलीदा हो ना और दोस्त दोस्त दे सूखड़ी मोकले वो वठे त वरी खुश थे हाफिज अली अकबर तो लाड़काने का सैयद बख्शल शाह ने का सूखड़ी तोहफो मोकले दौलतपुर में जो अचे मिलस त शाह साहब डाढो खुश थियो गलायो 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 इमामुद्दीन सकर दमो माडे दबो के सेटन जो सूखड़ी थो मोकले लाड़काने हाफिज अली अकबर के मिलियो कसम थी खुदा जो मां खुश थी दुसनी त नबी साईं तो फरमायो हजरत अनस के त अनस जिया तमा एक बे सा सूखड़न जे देण वठण ते खुश थींदा आयो न त तमा जा मुगल भी तमा जे सदकन खैरातन ते इए खुश थींदा अथव दलील आई बियो मदीने वाले साईं जी रानी अल्लाह अकबर मदीने वाले साईं जी रानी हजरत अबू बकर सिद्दीक जी न्याणी असा मोमिनन जी अमर नबी जूं सालू मोमिनन जूं माओ अल्लाह जो नालो तो थोड़ो ॻाल्हायो नबी जूं घर वारियूं मोमिनन जूं शाहिन वअज़वाजुहु उम्महातुहुम हम जो ज़मीर मोमिन ने आ अल्लाह तो चवे त जेके मोमिन हिन मुझे रसूल जूं रानियूं उन्हनि मोमिनन जूं माउ हिकु लख 24,000 नबी सगोरा मोमिन आहिनि या न मोमिन आहिनि न त इन क़ुरान पाक जे फैसले जे मुताबिक़ रसूलुल्लाह जूं रानियूं इन नबियन जूं भी माउ आहिनि जेके भी मोमिन आहिनि नबी साईं जूं रानियूं घर वारियूं इन मोमिनन जूं माउ आहिनि और ये उहा आयशा सिद्दीक़ आहे अबू बकर सिद्दीक जी न्याणी आहे हे फकीर जेके लफ्ज़ चवे थो को गलत साबित करे वञे त या कसम ते ॻाल्हि चयूं थो वञा त दौलतपुर जे शहर में वरी मूंखे हक़ नाहे जो मां वाइस ते अचां कंहिंजो रिश्तो कंदो आहे अबो पुट जो बाबो न हूंदो चाचो कंदो चाचो न हूंदो वॾो भाउ हूंदो रिश्तो उहो कंदो ॻाल्हायो थोरो ॻाल्हायो ॻाल्हायो कंहिंजो रिश्तो केरु करे कंहिंजो रिश्तो केरु करे पर नबी साईं जी घरवारी बीबी खदीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जॾहिं विसाल मुबारक फरमायो न त उन्हीअ खां बाद में मदीने वारे साईं जो रिश्तो खुद रब्बुल आलमीन कयो ॻाल्हायो ई कोन था यार ॾाढो दुख थो थिए यो रिश्तो कह कयो खुदा जे ज़ात बाबरकात मदीने वाले के यो रिश्तो कराए ॾिनो त मुंहिंजा महबूब मां आयशा सिद्दीक़ा सां तुंहिंजो निकाह अर्शन खां मथे पढ़ाए छॾियो बा इहा दुनिया में भी तुंहिंजी घरवारी आहे आख़िरत में भी तुंहिंजी घरवारी आहे हाज़िही हाज़िही ज़ौजतुक फ़ी दुनिया वल आख़िरत या दुनिया में आख़िरत में तुझी घरवारी आ कुर्बान वजाए मुझा मालिक साईं तुझे शान तुझे इज्जत ऐं जलालत वाह जो पंहिंजे रसूल के रिश्तो कराए ॾिनो थी पोइ इहा मयार अल्लाह ते ॾियो
त केड़े घराने मऊ पंहिंजे महबूब खे परणायुई। वॾो शान आहे, वॾो शान आहे, वॾो शान आहे। ऐं वरी वॾी ॻाल्हि इहा ई आहे त अलाह खे त सभु ख़बर आहे। कसम थी ख़ुदा जो तूं पंहिंजे पुट जो रिश्तो कंदो आहे तॾहिं कुआरेतनि जी जांच पड़ताल कंदो आहे या न? छोकिरी सुठी आहे, पीउ मां भलो अथसि, अहिड़ा त न आहिनि त सुभाणे परणाए ॾींदा त वरी असांजे घर में जहिड़ो विझराईंदा, खरखसो विझराईंदा। छोकिरी कहिड़ी आहे, हालत जी आहे, चलत जी आहे, ओड़े पाड़े खां बि पुछंदा आहिनि। थोरो ॻाल्हायो, ओड़े पाड़े खां बि पुछंदा। ॻोठ वेंदा तॾहिं बि कंहिंजी ख़बर पवंदड़, बाबा ॾियो ख़बर, खान मोहम्मद सां असां माइटी था कयूं पिया, छोकिरी कीअं आहे, पाड़े वारनि खां पुछंदा। अड़े केॾी महिल घोट तुंहिंजी दिलि मुतमइन थींदी, चवंदा त हाणे हिते रिश्तो कयूं। कुआरे तां वरी घोटे जी जांच पड़ताल कंदा। अड़े छोरो सुठो आहे, ईअं त न आहे त सुभाणे छोकिरी परणाए ॾियोसि, पाण वेठो हुजे मकान में चर्च ते ऐं भंग ते ऐं चर्च ते ऐं शराब जे बोतल ते। ॻाल्हाए जो न थोरे। हाणे अहिड़नि नशेल ज़ालिमनि खे न्यारियूं ॾियूं कीअं? ऐं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं मां मौला अलीअ साईं ते कूड़ हणां त ख़ुदा मुंहिंजो मुकारो करे, क़यामत जे ॾियारे ख़ुदा मूंखे रसूलुल्लाह जी शफ़ाअत नसीब न करे। हैदर करार जो पंहिंजो कौल आहे त शराब जी बोतल न, रुगो हिकिड़ो फुड़ो शराब जो दरिया में किरे। छा में किरे? हाणे हे दरिया सुकी वियो, दरिया सुकी वियो। उन दरिया जे पेट में सावक फुटी, गाह फुटो। मां अलीअ जी बकरी वञी उहो गाह चरी अचे, मूंखे बकरीअ जो खीर पियणु हराम आहे। पोइ उहे वारे त ॾिसंदा, बाबा छोकिरो चङो आहे, नेक आहे, सुभाणे असांजी छोकिरी हलाए सघंदो। अल्लाह अल्लाह अल्लाह। पोइ तॾहिं उन खे छोकिरी ॾींदा। ईअं आहे, तव्हां बि ईअं कंदा आहियो? हथ मथे खणी जवाब ॾे त ईअं कंदा आहियो? असां मौलवी तूं सच थो चवे। पोड़े तोखे ख़ुदा इहो एतिरो अकुल ॾिनो आहे जो जांच पड़ताल करे सजननि सां वञी थो मिटी करे। चइबो त मदीने वारे खे, हाणे छा उहे लफ़्ज़ चवां, ख़ुदा जी भेणा खां मार पवंदव। नबीअ खे एतिरी ख़बर बि कान्हे तॾहिं मां कहिड़े खां थो धीउ वठां। सुभाणे मां फोत थींदुसि, मुंहिंजे जनाज़े में न ईंदो, ख़ातून जन्नत खे धिका ॾींदो, बाग फिदक जो खसींदुसि, आल बैत जा दुश्मन थींदा, हेड़ा तेड़ा थींदा। इहा नबीअ खे ख़बर। चइबो त कान्हे ही न पतो जो अक़ीदो त वहाबी सावनी तो मिले पियो। जेकॾहिं मञे थो त हुज़ूर जे ज़ात खे हर चीज़ जो अल्लाह इल्मु ॾिनो आहे त पोइ इहो मञणो पवंदो ई त अबू बकर सिद्दीक़ जे घराणे मां बि सुठे घराणे मां नबीअ मिटी कई आहे। थोरो ॻाल्हाईंदा हलो, थोरो ॻाल्हाईंदा हलो। तोखे इहो इल्मु आहे त चङो घराणो ॾिसी करे मिटी थो करे। हुज़ूर खे एतिरो बि अकुल कोन हो त मां कहिड़नि खां थो न्यारी वठां, कहिड़नि सां थो मिटी कयां, सुभाणे मुंहिंजा दुश्मन थींदा। हाणे उहा रसूलुल्लाह जी राणी थी फरमाए, चवे थी त मुंहिंजे हुज़ूर मदीने वारे साईं जे हुज़ूर में हिकिड़ो शख़्स आयो। इहो वॾो शान वारो घराणो आहे कि भला अबू बकर सिद्दीक़ तव्हां सैयदनि जो नानो अथव। सैयद अली गोर शाह जो नानो आहे, सैयद बशर शाह जो नानो आहे, ॿियो कहिड़ो सैयद आहे? इहो सैयदनि जो नानो आहे अबू बकर सिद्दीक़। अबू बकर सिद्दीक़ जी पड़पोटी, छा बात नथो खोले, बंदि करे वेठो आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी पड़पोटी, हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो पुत्र मुहम्मद, मुहम्मद जो पुत्र वा कासिम, कासिम जी धीउ जंहिंजो नालो वा उम्मे फरवा रज़ियल्लाहु तआला अन्हा। यानी या अबू बकर
सिद्दीक़ जी थी पण पोटी। इन अबू बकर सिद्दीक़ जे पण पोटी सां शादी कई इमाम मोहम्मद बाकर। कै शादी कई? इमाम मोहम्मद बाकर शादी जो कई तो उन्हीं अम्मा के पेट में इमाम जाफर सादिक जाओ अबू बकर सिद्दीक़ सैयदन जो नानो थी पियो। माखे तो यार नानो पांजो ॾाढो प्यारो आहे। पोइ हाणे किन सैयदन के नाना न बि वणंदा आहिनि। सैयदन जो नानो अबू बकर सिद्दीक़ छा बि कदे कुछ न थींदी। ॻाल्हायो उहा आयशा सिद्दीक़ा थी चवे तो मुझे घोट मोहम्मद अरबी के हुजूर में हिकिड़ो शख्स आयो। ॻाल्हायो और केॾे शान वारो पुराणो वाह जो उन ॼाणे ॿ टे ॼाणा थींदा। हिकिड़ी रवायत अजीब ग़रीब पढ़ियमि त खातून जन्नत आई उम्मुल मोमिनीन आयशा सिद्दीक़ा वटि। कंहिं वटि? आयशा सिद्दीक़ा वटि रज़ी अल्लाह ताला अन्हा। अम्मा थियण खातून जन्नत उम्मुल मोमिनीन आयशा सिद्दीक़ा खां हिकिड़ो सुवाल पुछो। अम्मा शान में तू वधीक या मां वधीक? यार वॾो सुवाल आहे। हाणे इहो फातिमा ज़हरा थी पुछे आयशा सिद्दीक़ा खां त शान में तू वधीक या मां वधीक? उम्मुल मोमिनीन आयशा सिद्दीक़ा जो जवाब ॾिनो। चवे थी त फातिमा तोखे त मदीने वारे साईं सय्यदतुन निसाइल आलमीन सय्यदतुन निसा अहल जन्नत चयो आहे। तू जन्नत जे औरतुनि जी आहे सरदार। पोइ उन्हीअ में त मां बि अचे वियसि माना मुंहिंजी बि तूं सरदार थी। अल्लाह अल्लाह यानी मुंहिंजी बि तूं सरदार थी। फातिमा जेकॾहिं तूं माखो पुछे थी न खुदा जे ज़ात जो कसम खणी थी चवां त काश अल्लाह ताला मांखे आयशा सिद्दीक़ा न करे हा रुगो फातिमा जे मथे जो हिकिड़ो वार करे हा। छा फातिमा ज़हरा जे मथे जो हिकिड़ो वार मां हुजा हा। पोइ ये ॻाल्हियूं करे अदब वारो ॾिसे थो त कहिड़ो सुवाल जो जवाब आहे। जो खातून जन्नत पुछे त ॿुधाए त शान में तूं वधीक है या मां वधीक आहियां? अमर चवे त तूं सय्यदतुन निसा अहलिल जन्नत। तूं सय्यदतुन निसा अहलिल आलमीन है। कायनात जे औरतुनि जी सरदार आहे। क़यामत जे ॾियारे सदरनि जूं ज़ालूं पोइते वज़ीरनि जूं ज़ालूं पोइते पीरनि जूं ज़ालूं पोइते वॾेरनि जूं ज़ालूं पोइते। अगर मोहम्मद जे बचीअ जी सवारी हूंदी और खातून जन्नत अचे जन्नत जे दरवाज़े ते बीहंदी ॿुध जो मुंहिंजूं पाड़े वारियूं अदड़ियूं मुंहिंजूं भेनरूं मुंहिंजूं माण्हू त क़यामत जे ॾियारे तेस ताईं का औरत बहिश्त में न वेंदी जेस ताईं फातिमा टिकेट न ॾिएसि। वो आयशा सिद्दीक़ा थी चवेसि त अम्मा फातिमा पोइ इन्हीअ में त मां आयशा सिद्दीक़ा बि अचे वियसि माना तूं मुंहिंजी बि सरदार थी न। बाक़ी हिकिड़ी रुगो ॻाल्हि आहे छा हुजे मस्जिद वेझी त जेकर क़ुरान खणी अचां त छा कयां? हिकिड़ी बाक़ी ॻाल्हि आहे जो क़यामत जे ॾियारे हर हिकु उथंदी औरत पंहिंजे मुड़ुस सां गॾु। सुभान अल्लाह तोखे ॾाढा चवणो आहे पर मुंहिंजे दादे खां थो एतिरो बि चवे। सैयद अली गौर शाह खे चवां त का लख टोड़े मथां पुठाणनि वारी ॻाल्हि आहे। अहिड़ा ख़्याल आहे
आशा सिद्दीका दी खातून जन्नत के चवे त अम्मा बाकी एतरी रुगो ॻाल्हि आहे जो क़यामत जे ॾियारे हर हिकु औरत पंहिंजे मुड़ुस सां गॾु उथंदी। क़यामत जे ॾियारे तूं अलीअ जे हंज में हूंदी, मां मुहम्मद जे हंज में हूंदसि। इहो फ़र्क़ु ॻाल्हियूं सच जूं आहिनि, पट पधर ते पयूं आहिनि। अदब कंदव पंहिंजे लाइ चङो अथव, छो त ईमान जो ॿियो नालो अदब, ॿियो नालो अदब। अदब आहे त ईमान आहे। अरे मुंहिंजी ज़ाल तोड़ी किनी आहे, गुनहगार आहे, बि मुंहिंजे ज़ाल जे मथां को कावड़बो को मुंहिंजे ज़ाल सां विढ़ंदो को गार ॾींदो नी। मुला आया कची पिंडी आया तॾहिं बि हाल फ़िलहाल त खुतबे जे लठनि सां पुठाड़ा चाढ़े विझंदो सां न ॻाल्हाईंदो त पोइ अञा कावड़बो माण्हू। ॻाल्हायो ॻाल्हायो, तुंहिंजी ज़ाल है किनी आहे, कोचिया बदकार आहे, तुंहिंजे ज़ाल खे कुझु मां चवंदुमि तोखे ख़ैरत ईंदी। मुस्लमानो कुझु अदब कयो, हीअ रसूलुल्लाह जी घरवारी आहे। तोखे ज़ाल प्यारी, मुल्ला खे ज़ाल प्यारी, मवालीअ खे ज़ाल प्यारी, बाक़ी मदीने वाले खे ज़ाल प्यारी न आहे। हिकिड़ो मिसाल थो ॾियां, असांजे दोस्त महिरबान फैज़ मोहम्मद ताहिरी ज़मींदार आहे, ख़ुशि माण्हू आहे, पैसे वारी पार्टी आहे, बंगलो थो ठाराए। छा थो ठाराए? दखण खे वञी चयई त हेठारी थो ॼाए तो हिन मां दरवाज़ा बि ठाहे ॾे, दरियूं बि ठाहे ॾे, शोकेस बि ठाहे ॾे, अलमारियूं बि ठाहे ॾे, पलंग बि ठाहे ॾे, वॾा वॾा दरवाज़ा दखण ठाहिया, ॾहनि ॾहनि वीहनि वीहनि हज़ारनि जो हिकिड़ो हिकिड़ो दरवाज़ो ठहियो। शोकेस ऐं पलंग लख लख रुपए जा ठहिया, छो त वॾेरे ताहिरीअ साहब जो वॾो किरोड़ खन जो बंगलो पियो ठहे। जेॾी महिल उहे दरवाज़ा कबट उन्हीअ में फिट थी विया, तू भी बंगले में ईंदे, मां भी बंगले में ईंदुसि। दरवाजे के चुम न ॾींदासीं, पलंग पियो आहे लख रुपए जो, उन्हीअ खे चुम न ॾींदासीं। हाणे जेॾी महिल फैज़ मोहम्मद ताहिरी साहब इहो ॾखण वटो पंहिंजो सॼो सामान खणण वियो, उहो सॼो सामान ॾिनई, पलंग बि ॾिनई, दरवाज़ा बि ॾिनई, दरियूं बि ॾिनई, शोकेस बि ॾिनई, कबट बि ॾिनई, अलमारियूं बि ॾिनई। हाणे तो फैज़ मोहम्मद ताहिरीअ खे चवे त साईं हीअ तुंहिंजी काठ जी टुकड़ी हेतिरी आहे, इहा बची आहे, वॾेरो माण्हू आहे, मथां सुभाणे ख़बर पवई त ॾखण मुंहिंजी खाई वियो, खणी मूंखे 110 में ॾियारे। हींअर अलाह जो नालो थी बाबा इहा पंहिंजी काठी बि खयूं वञो, जाॾे वञई ताॾे वञी कर। हाणे फैज़ मोहम्मद ताहिरी तो ॾखण खे चवे इहो मूंखे तूं ॾे न, इहा जेका काठी बची आहे इन्हीअ खे विच में चीर ॾेई करे हीअं ॿई फड़का हीअं मिलाए करे मूंखे क़ुरान जो रहल ठाहे ॾे। उन्हीअ काठीअ जी क़ीमत कुल 20 रुपया। घणी? 20 रुपया। पर जेॾी महिल जो क़ुरान जो रहल ठही पियो मस्जिद में अचे रखियोसीं, इन रहल जे मथां क़ुरान रखियोसीं त क़ुरान खे बि चुमी त रहल खे बि चुमी, क़ुरान बि सीने सां त रहल बि सीने सां। इन 20 रुपयनि वारी काठीअ जी छो था इज़त कयो, जो इन्हीअ जी निस्बत रब जे क़ुरान सां लॻी पई। क़ुरान हिन जे मथां सवार थियो, लख रुपए जे दरवाज़े खे चुम न ॾिनीसीं, लख रुपए वारे पलंग खे चुम न ॾिनीसीं, 20 रुपयनि वारी काठीअ खे चोथो चुम ॾे, जंहिंजो नालो रहल पइजी वियो, जंहिंजे मथां क़ुरान रखियोसीं। ओ अदा जो 20 रुपयनि काठीअ जे मथां रुगो क़ुरान रखियोसीं, उहा काठी एॾी इज़त वारी थी थिए। हेॾे नज़र करे ॾिस त आशा सिद्दीका जी हंज रहल वा, उन रहल में क़ुरान न, क़ुरान जो मालिक मुहम्मद पाण थो सुम्हे। ॻाल्हायो ॻाल्हायो, अरे जंहिंजे हंज में क़ुरान न, क़ुरान जो मालिक मुहम्मद आराम करे, उन हंज रहल जो भी को शान हूंदो। और हिकिड़ी
हिकिड़ी हदीस है हुजूर जी पाण फरमायो तन त जन ईमान आणे मां मुहम्मद जे चेहरे जी ज़ियारत कई उन्हनि खे जहन्नम न साड़ींदो। ईअं आहे न। हलो हाणे उहो ईमान आणे जिन रसूलुल्लाह जो चेहरो ॾिठो उन्हनि खे त जहन्नम न साड़ींदो। पर मदीने जो साईंदो फरमाए थो त जिन मुंहिंजे ॾिसंदड़नि खे ॾिठो उन्हनि खे बि जहन्नम न साड़ींदो। जंहिं अबू बकर सिद्दीक़ खे ॾिठो, उमर फारूक खे ॾिठो, उस्मान गनीअ खे ॾिठो, इन्हनि टिनि यारनि जे मथां बि एतिराज़ आहिनि त अबू बकर उमर खे कीअं मञो, इहे नबीअ जे जनाज़े में न आया। ॻाल्हायो थोरो। खातून जन्नत को बाग फिदक जो खसियो वरी उमर वारा उहो वरी नबी चो त मांखे मसू ऐं कलम जो त मां तव्हां जे लाइ वसियत लिखा तव्हां गुमराह न थींदो। हे बुखारीअ जा लफ़्ज़ आहिनि त उमर छो चयो त हसबुना किताबुल्लाह असांखे अलाह जो किताब काफ़ी आहे। साईं जन वसियत न लिखनि को आदीअ जी खिलाफ़त पियो लिखे। उमर क़ैर थींदो हो जो नबीअ खे ईअं चई थो झले। उस्मान गनी वरी कहिड़ो आहे मरमान के नबी साईं मुल्क में गाली ॾेई छॾी वरी हलियो वियो। वरी साईं उस्मान गनीअ जी खिलाफ़त आई पंहिंजो सानो हुस वरी उन्हीअ खे वज़ीर करे रखियई, उन्हीअ खे मशीर करे रखियई। पोइ जंहिंखे नबीअ कढी छॾियो त उस्मान छो वादो असां हिननि सां कीअं ठहंदासीं। हे दस्तगीर जे मुरीदनि जो सीनो भरियो पियो आहे। अहिड़ा जवाब ॾींदासीं जो यादि कंदो न त इन्हनि ॻाल्हियुनि खां बाज़ अचो। का इन्हनि जी हक़ीक़त न आहे, को बुनियाद न आहे। ख़ुदा जी ज़ात बाबरकात तव्हां असांखे इन्हनि ॻाल्हियुनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। ॻाल्हि लाइ कहिड़ी बि कईसीं विसरी वई आहे। नबीअ फरमायो त जिन मुंहिंजे ॾिसंदड़नि खे ॾिठो उन्हनि खे बि जहन्नम जी बाहि न साड़ींदी। जंहिं हैदर करार मौला अली मुश्किल कुशा खे ॾिठो, जंहिं हज़रत इमाम हसन हुसैन खे ॾिठो, जंहिं हज़रत बिलाल जाबिर तलहे खे ॾिठो, उन्हनि खे बि जहन्नम जी बाहि न साड़ींदी न साड़ींदी। हिकिड़ो अञा मिसाल ॾींदुसि। बैतुल्लाह शरीफ़ में जेॾी महिल नबी साईं बुत लाहिण वियो हो अलीअ खे पाण सां गॾु वठी वियो। नबी साईं जन जेॾी महिल बुत लाथा ॿ टे हिकिड़ा बुत हुया काबे जे छत में टंगिया पिया। हीअं जो नबी साईं मथे असां मुबारक कई लठ त बि पहुची कान पई सघे। अलीअ खे साईं फरमायो त अली अरे इहे बुत आहिनि मथे छत में पिया आहिनि, इहे कीअं लाहियो। अंदाज़ नबी साईं जे शहर इल्म जो दरवाज़ो आहे। अर्ज़ु कयईं त सोना मथे वाकई आहिनि, हाणे ईअं था कयूं मां विहां थो तव्हां मुंहिंजे कुल्हनि ते चढ़ो पोइ मथे हिननि खे लाहो बुतनि खे। वरी ईअं चई करे वरी चवे थो त सोना तुंहिंजे बि रात जी त ख़बर ई कान थी पवे कॾहिं त हीअं थो हथ खणे त आसमान ते थो पहुचे जो चंड